चवंदा आहिनि त हर कामयाब मर्द जे पुठियां कंहिं औरत जो हथु हूंदो आहे। उन मर्द जी कामयाबीअ जे पुठियां औरत जो हथु ज़रूरु हूंदो आहे। बिल्कुलु सही चवंदा आहिनि। पोइ उहा औरत तव्हांजी माउ बि थी सघे थी, भेण बि थी सघे थी, धीअ बि थी सघे थी ऐं ज़ाल बि थी सघे थी, जो इहे सभु औरतूं ई आहिनि ज़ाहिर आहे। ऐं उन्हनि जूं माउ जी जीअं दुआ लॻंदी आहे बिल्कुलु, त उन जी दुआऊं गॾु हूंदियूं आहिनि। ईअं ई वरी भेण उहा बि दुआ कंदी आहे त मुंहिंजे भाउ खे अलाह साईं तरक़ी ॾे ऐं उहो कामयाबु थिए। धीअ बि इहो ई चाहींदी आहे त मुंहिंजो पीउ जेको आहे उहो सुपर हीरो हुजे ऐं कामयाबु हुजे। ज़ाल बि इहो ई चाहींदी आहे। उहो कीअं, उहो मां तव्हांखे हिकिड़ो किसो ॿुधायां थो। हिकिड़ो पहलवान हूंदो हुयो ऐं पहलवान जो किसो मां ॿुधायां थो। हिकिड़ो पहिरियां किसो ॿुधायो हुयो असांजे दोस्त कादिर कलोड़ो साहब, जंहिंजो हिकिड़ो पेज बि आहे फेसबुक ते मायरी जे नाले सां। उते हिकिड़ो पहलवान जो किसो ॿुधायां त वरी मुंहिंजे ज़हन में बि हिकिड़ो पहलवान जो किसो अची वियो, त मूं सोचियो तव्हांखे बि उहो ॿुधायां। त ज़ाल अहम किरदारु अदा कंदी आहे, ख़ासि करे मुड़ुस जी कामयाबीअ में उन जो वॾो हथु हूंदो आहे। पहलवान हूंदो आहे हिकिड़ो जेको मल्ल पहलवान जंहिंखे चवंदा आहियूं असां, मलाखड़े में वेंदो आहे। सदाईं तक़रीबन उहो का मल्ल हुन न हाराई हूंदी आहे। जेका मल्ल खटी ईंदो आहे, घरवारी खे अची ॿुधाईंदो आहे ज़ाल खे त हीअ मल्ल मां खटी आयो आहियां। ज़ाल चवंदसि या तूं न खटी आहे या मूं खटी आहे। उहो परेशान थींदो आहे, ईअं कीअं, मां हेॾी कसरत मां थो कयां, एक्सरसाइज़ थो कयां, उते वञी करे दाव पेच थो हणां मल्ल में ऐं ताक़त थो लॻायां, मां उते खटी वरी तूं थी अचे, तूं त घरु वेठी आहे। उहो चवंदसि न बिल्कुलु मां मल्ल खटी आयो आहियां। अजीब ॻाल्हि त उन ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे फ़िलहालु। वरी ईअं 2-3 ॾींहं गुज़रा, वरी ॿी मल्ल खटी ईंदो आहे, वरी चवंदो आहे अची करे ज़ाल खे त हीअ मल्ल बि खटी आयो, मां वॾो मल्ल पहलवान हुयो, मां हणी दाव किराए विधोमांसि। ज़ाल चवंदसि इहा मल्ल बि मूं खटी आहे। उहो परेशान थी वेंदो, आख़िर हिकिड़े ॾींहुं चवंदुसि त तूं कीअं थी मल्ल खटी, तूं त घर में वेठी आहे सॼो ॾींहुं। उहो चवंदसि हाणे जंहिं ॾींहुं वञे न मल्ल ते कंहिं मलाखड़ो कोई मिलई त मूंखे ॿुधाइजांइ 1-2 ॾींहं अॻु में। उहो चवंदुसि चङो ठीकु आहे। कुझु ॾींहं गुज़रंदा आहिनि, वरी उनखे किथे मलाखड़ो हूंदो आहे, उते उनजी कॉल ईंदी आहे, इनवाइट हूंदो आहे त भाउ अचो हिते मलाखड़ो आहे। ज़ाल खे चवंदो आहे सुभाणे वञाए थो मल्ल ते, वॾी मल्ल आहे ऐं उन में जेके पहलवान आहिनि तक़रीबन सभिनी खे मूं हारायो आहे हर मलाखड़े में। सुभाणे उन्हनि मां 2-3 आहिनि। ज़ाल चवंदसि हा ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, सुभाणे वञु मलाखड़े ते, पर इहो खटी अचिजांइ ज़रूरु, छो जो घर में न अटो अथई, न चांवर आहिनि, न दाल आहे, राशन सॼो ख़तमु थी वियो आहे। ॿारनि जे स्कूल जी फीस बि न ॾिनी आहे अञा ताईं, ऐं बिजलीअ जो बिल बि न भरायो आहे, गैस जो बिल बि न भरायो आहे, खीर वारे जो बिल बि न ॾिनो आहे। मल्ल ज़रूरु खटी अचिजांइ, पैसा खणी अचिजांइ कीअं बि करे। उहो चवंदो हा हा का ॻाल्हि ई न आहे, सभु मसला हल थी वेंदा इनशाला, ॾिसजांइ। हू जॾहिं मलाखड़े ते वेंदो आहे मल्ल पहलवान, त मल्ल हाराए मोटी ईंदो आहे, अची करे भेलो मुंहुं करे घर वेही रहंदो आहे। ज़ाल चवंदसि ॾे ख़बर छा थियो मलाखड़े में वई? चवंदो बसि तूं किरो देड़ो कयो कल्ह खां वठी, दिमाग़ में मुंहिंजी उहे ॻाल्हियूं हलनि पियूं, यको त हाणे ॿारनि जी स्कूल जी फीस बि न ॾिनी आहे, बिल बि न पीआरिया आहिनि, अञा राशन बि ख़तमु थी वियो आहे, त हणी मां हाराए आयुमि। ज़ाल चयसि ॾे ख़बर, तोखे मां चवंदी हुयमि न त तूं इहा मल्ल न खटी आहे, इहा मल्ल मूं खटी आहे। घर में कुझु हूंदो हुयो न हूंदो हुयो, कीअं बि करे पूरत करे वेठी हूंदी हुयसि, तोखे टेंशन न ॾींदी हुयसि त तूं जीअं पंहिंजे हुन मल्ल जे मैदान में वञी ऐं उहो खटी अची। तोखे रिलैक्स रखंदी हुयमि मां, त तूं वञी करे फ्रेश माइंड सां वञी करे मल्ल जा मुक़ाबला वड़ ऐं खटी ईंदो हुयसि सदाईं। तोखे मां चवंदी हुयसि त इहा मल्ल मूं खटी आहे, तूं न मञींदो आहीं, हाणे मञी? मल्ल पहलवान चवंदुसि वाक़ई बिल्कुलु तूं सही आहे। ईअं ई असांजूं वरी कुझु जेके अदियूं भेनरियूं आहिनि, उहे मुड़ुसनि खे माशाल्लाह एॾो टार्चर ॾींदियूं आहिनि, एॾो टेंशन ॾींदियूं आहिनि, जो उहे ॿाहिरि जॾहिं वेंदा आहिनि त उनखां को कमकार न थींदो आहे, पोइ तक़रीबन नाकामी मिलंदियूं आहिनि। घर जा टेंशन जेके हूंदा आहिनि न वॾा, इहो ख़ासि करे ख़्यालु कंदा कयो त मर्दनि खे न ॾींदी कयो। असांजी अदियूं भेनरियूं जेके ॾिसनि पियूं, पर ज़ालूं जेके आहिनि न ख़ासि करे उन्हनि खे इहो घुरिजे त पंहिंजे मर्दनि खे टेंशन न ॾियनि, पंहिंजे मुड़ुसनि खे। उहे रिलैक्स हूंदा त उहे तव्हांजी ज़ाहिर आहे घर जो ख़र्चु पूरो कंदा ऐं रिलैक्स थी करे नौकिरी था वञनि या रोज़गार ते कंहिं कारोबार ते वञनि था या मुल्क खां ॿाहिरि वञनि था, त कुझु बि थी पियो उन्हनि खे टेंशन न ॾिजे, टार्चर न ॾिजे। ज़हनी टार्चर जेको हूंदो आहे उहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। माण्हू कंहिंखे ॿुधाए बि न सघंदो आहे, एक्सप्रेस बि न करे सघंदो आहे, किथे कंहिंखे चई बि न सघंदो आहे, घर जा मसइला ॿुधाए बि न सघंदो आहे। इन जे करे जेके मुंहिंजी अदियूं भेनरियूं ॾिसनि थियूं, उहे अगरि मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहिनि या जेके ॿाहिरि जेके ॾिसनि था, जेके ख़ासि करे मज़लूम मुड़ुस मुंहिंजो हीअ वीडियो ॾिसनि था, त उहा हीअ जेका वीडियो आहे उहा शेयर कनि, लाइक कनि ऐं कमेंट्स बि ॾियनि ज़रूरु। पोइ जेके बि ॾियो भला सुठा कमेंट्स या ख़राबु जेके ॾियो भला अखियुनि ते, इन किसे मां तव्हां कहिड़ो सबक़ु हासिलु कयो मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। ईंदड़ वीडियो ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।